अॻूणे आर्मी चीफ रिटायर्ड जनरल कमर जावेद बाजवा GHQ में थियल अलविदाई तक़रीब खे ख़िताब कंदे चयो आहे त LOC हुजे या दहशतगर्दीअ ख़िलाफ़ जंग, फ़ौज हमेशह मुंहिंजी आवाज़ खे लबेक चयो। मूं पघर घुरियो पर जवाननि रत ॾिनो, उन करे त अॼु मुल्क महफ़ूज़ आहे। रिटायर्ड जनरल कमर जावेद बाजवा वधीक चयो त अल्लाह जो शुक्र आहे मूंखे हिन अज़ीम फ़ौज जी क़यादत करण जो मौक़ो मिलियो। जनरल रिटायर्ड कमर जावेद बाजवा जो चवणु हो त आर्मी चीफ जी कमान संभालींदड़ जनरल आसिम मुनीर खे दिल जी गहराइनि सां मुबारकबाद पेश कयां थो। उम्मीद आहे त उन जी तरक्की मुल्क ऐं फ़ौज जी कामयाबी जो सबबु बणिजंदी। हुन चयो त जनरल आसिम सां मुंहिंजी रफ़ाक़त 24 साल पुराणी आहे। यकीन आहे फ़ौज उन जी क़यादत में नयूं मंज़िलूं उबूर कंदी, उन जी मुक़ररी मस्बत साबित थींदी। हुन वधीक चयो त मां जल्द गुमनाम थी वेंदसि पर पाक फ़ौज सां रूहानी लाॻापो हमेशह क़ाइमु रहंदो। जॾहिं फ़ौज कामयाबु थींदी त मां ख़ुशि थींदसि ऐं जॾहिं बि फ़ौज ॾुखे वक़्त खे मुंहुं ॾींदी त मुंहिंजूं दुआऊं अव्हां सां गॾु हूंदियूं।